सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन चयो आहे त मुल्क अंदर बरसात ऐं ॿोड़ सबब वॾे पैमाने ते तबाही थी आहे। सिंध में माण्हू बेघर थिया आहिनि। पहिरियां रेस्क्यू, पोइ रिलीफ ऐं हाणे रिहेबिलिटेशन जो कमु शुरू कयो वेंदो। सखर में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जा रोड ऐं रस्ता पिणु तबाह हाल बणियल आहिनि, जंहिंखे ठीकु करण जी कोशिश कई पई वञे। हुन चयो त कणक जो अघु वधाए असां ग़रीब हारनि खे फ़ाइदो ॾिनो आहे, जंहिं ते शेख रशीद खे तकलीफ़ पहुती आहे। हुन चयो त इमरान ख़ान हिन ॾुखे वक़्त में जेकॾहिं को मुल्क ग़रीबनि जी मदद करण लाइ अचे थो त उन्हनि खे रोकण जी कोशिश करे रहियो आहे। हुन चयो त हीउ वक़्तु सियासत न पर अवाम जी ख़िदमत करण जो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी ॿाहिरी दुनिया सां राब्तनि में आहे त जीअं वक़्तु मुतासिर कुटुंबनि खे वापसि पंहिंजनि घरनि में आबाद करे सघिजे। हुन चयो त सिंध अंदरि हलंदड़ रिलीफ वारे कम में का बि कोताही बर्दाश्त न कबी। जेकॾहिं किथां शिकायत आई त वास्तेदार कामरनि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी।